सियारे जी मौसम जेतिरी तफ़रीह समेत खाइण पीअण वारी मौसम सम्झी वेंदी आहे, ओतिरो ई इन मौसम में घरनि खां ॿाहिरि निकिरण बि महाल बणिजी वेंदो आहे। सियारे जी मौसम में सुबुह जो सवेर उथण ऐं राति जो देर ताईं को बि कमकार करण या घर खां ॿाहिरि निकिरण इंतिहाई ॾुखियो हूंदो आहे। सियारे जी मौसम में जेको हर माण्हूअ सां साॻियो ई मसइलो हूंदो आहे, उहो थधे पाणीअ सां वेंझण हुजे थो। सियारे में थधे पाणीअ सां वेंझण इंतिहाई ॾुखियो हूंदो आहे। केतिरनि ई माण्हुनि लाइ त इहो ॾुखियो कमु नामुमकिन हद ताईं बि हुजे थो। इहो ई सबबु आहे त हिन मौसम में अक्सर माण्हू पाणी गरम करे पोइ वेंझंदा आहिनि। गरम पाणीअ सां वेंझण जा केतिरा ई नुक़सान हुजनि था, उहो त असां अॻ में ई ॿुधाए चुका आहियूं। पर सियारे जी मौसम में थधे पाणीअ सां वेंझण साइंसी तौर ते केतिरो फ़ाइदेमंद आहे, उहो अॼु असां अव्हां खे ॿुधाईंदासीं। इहो त तव्हां ॿुधो हूंदो त थधे पाणीअ सां वेंझण वारे खे सीउ घटि लॻंदो आहे। साइंसी तौर बि चयो वियो आहे त थधो पाणी जिस्म में रत जे वहिकिरे खे तेज़ कंदो आहे, जंहिंजे करे जिस्म जे अहम उज़वनि ताईं रत जा वहिकिरा बहितर नमूने थींदा आहिनि। इहो ई सबबु आहे त सीउ ख़िलाफ़ मज़ामत जो निज़ाम बहितर कमु कंदो आहे। कुझु तहक़ीक़ुनि मां ख़बर पई आहे त जिस्म ते थधो पाणी पवण सां मुदाफ़ियती निज़ाम वधीक फ़ाल थींदो आहे, जंहिंजे करे रत जे अछनि जुज़नि जी पैदावार बि वधंदी आहे। थधो पाणी एसाबी निज़ाम खे मुतहरिक कंदो आहे, जंहिंजे करे दिमाग़ी होशियारी ऐं फुर्तीअ में बि वाध थिए थी। थधो पाणी कुदरती तवानाईअ खे वधाईंदो आहे, जंहिंजे करे माण्हू पंहिंजो पाण खे फुर्त महसूस कंदा आहिनि। थधो पाणी जिस्म ते मौजूद नाकारी सणब खे घटाइण में बि मदद ॾींदो आहे। इन सां वारनि जी कुदरती चमक बि वधंदी आहे ऐं वार मज़बूत बि थींदा आहिनि। थधे पाणीअ सां वेंझण सां जिस्म पंहिंजो बुनियादी गर्मी पद बरक़रार रखण लाइ जिस्मानी तवानाई ख़र्च कंदो आहे, जंहिंमें वाधू कैलोरीज़ बि घटिजी वेंदियूं आहिनि, जेको सिहत लाइ सुठो सवणो आहे।